अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में तव्हां सां शेयर कंदासीं इफ़्तार स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे कराची स्टाइल दही भला। ही कराची स्टाइल दही भला ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खई आहे माहे जी दाल तक़रीबन 1 कप ऐं दाल खे असां 1 कलाक जे लाइ पिसाए रखी छॾियो आहे। 1 कलाक ताईं माहे जी दाल खे पिसाइण खां पोइ हाणे असां विझूं था हिकु ब्लेंडर में ऐं विझूं था कटियल सावा मिर्च 2 अदद, अदरक जो पेस्ट विझूं था 1 टेबल स्पून ऐं लूणु विझूं था 1 टीस्पून। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां पीसे छॾींदासीं। ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां पीसण खां पोइ हिकु प्याले में ऐड कयो आहे ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। हाणे असां हिकु कढ़ाई में तेल गरम कयो आहे ऐं तेल जीअं गरम थींदो त असां माहे जी दाल जा पकोड़ा फ्राई कंदासीं। चमचे जी मदद सां असां आहिस्ता आहिस्ता माहे जी दाल जो बैटर मां पकोड़ा फ्राई कयूं था जेसिताईं त पकोड़ा लाइट गोल्डन थी वञनि विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, माहे जी दाल जा पकोड़ा लाइट गोल्डन थी चुका आहिनि। हाणे असां विझूं था पाणी में ऐं तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ पिसाए रखंदासीं। हिकु ॿिए प्याले में असां हाणे विधो आहे योगर्ट 1.5 कप ऐं योगर्ट खे चङी तरह सां बीट कंदासीं। योगर्ट जेको स्मूथ पेस्ट ठही वियो आहे त हाणे विझूं था खंडु 1/2 कप, पाणी विझूं था 1/2 कप ऐं लूणु विझूं था 1/4 टीस्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे हिकु साइड ते रखी छॾियूं था। ऐं हाणे असां ठाहियूं था दही भल्लनि जे लाइ साई चटणी, जंहिंजे लाइ असां हिकु ब्लेंडर में विझूं था 4 अदद सावा मिर्च, सावा धाणा विझूं था तक़रीबन अधु पंच जे क़रीब, लूणु विझूं था 3/4 टीस्पून, जीरे जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून ऐं पाणी विझूं था 1/4 कप। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां ब्लेंड कयूं था। ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां ब्लेंड करण खां पोइ हाणे विझूं था सिरको तक़रीबन 2 टीस्पून जे क़रीब ऐं हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां ब्लेंड कयो आहे। ऐं हाणे हिकु कप में कढी छॾियो आहे। जी फ्रेंड्स, 10 मिनट्स थी चुका आहिनि त हाणे असां माहे जी दाल जे पकोड़नि खे पाणी मां कढी हथनि जी मदद सां थोरो दॿाईंदासीं त जीअं एक्स्ट्रा पाणी निकिरी वञे ऐं विझूं था हिकु ट्रे में। सभिनी पकोड़नि खे हिकु ट्रे में चङी तरह सां विझण खां पोइ हाणे असां मथां विझूं था योगर्ट जो मिक्सचर जेको असां ठाहे रखियो हुयो। ऐं योगर्ट मिक्सर खां पोइ विझूं था साई चटणी जेका असां ठाही आहे
ऐं इन खां पोइ असां विझूं था ॻाढ़ी चटणी, ऐं ॻाढ़ी चटणी मथां थोरी इमली जी चटणी विधी आहे। ऐं आख़िर में छणकियूं था थोरो चाट मसालो। ऐं असांजा मज़ेदार कराची स्टाइल दही भल्ला सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। जी फ्रेंड्स, उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।